7वीं सदी हिजरीअ जे हिकु ॿिपहरीअ जो वक़्तु हो। दरवेशनि जो हिकु काफ़िलो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नेकी दावत ॾींदो बाबुल इस्लाम सिंध जे हिकु इलाइक़े में पहुतो। उन्हनि ॾींहनि में बाबुल इस्लाम सिंध बुरायुनि ऐं बदकारियुनि जो अॾो हो। हर तरफ़ गुनाह ऐं गुनाह थी रहिया हुआ। ख़ासि तौर ते उन इलाइक़े में कुफ़ुर ऐं शिरक, फहाशी ऐं बदकारी आम हुई। कुझु इलाइक़ा त अहिड़ा हुआ जिते मुस्लमाननि जो तादाद अटे में लूण बराबर हो। दीनी इल्म न हुअण सबबि माण्हू ज़िंदगीअ जे हर शोबे में गुमराही ऐं मुआशरती बुरायुनि जो शिकार हुआ। माण्हुनि जी अख़लाक़ी हालत बदतर हुई। इन करे विख विख ते बुरायुनि जा अॾा क़ाइम हुआ। दरवेशनि जो ही काफ़िलो हिकु अहिड़े पाड़े में तरसियो जिते हर पासे अच वञ लॻी पई हुई। शाम थींदे ई ॾीया यानी चराग रोशन थियण लॻा। शाम जॾहिं पाण मथां राति जी चादर वेढ़ी त ॻाइण वॼाइण शुरू थी वियो। औरतूं सरे आम गुनाह जी दावत ॾियण लॻियूं। बदकार नौजवान गुनाहनि जे धुबड़ ॾांहुं छिकिजी रहिया हुआ। अल्लाह जे याद में रुधल दरवेश इहो ॾिसी तमामु घणो परेशान थिया ऐं पंहिंजे काफ़िले जे अॻुवाण खे अर्ज़ करण लॻा, हुज़ूर, हिते तरसणु असां लाइ मुनासिब न आहे। कंहिं ॿिए हंधि हलूं था, हीअ त तमामु ख़राब जाइ आहे। काफ़िले जे अॻुवाण फरमायो, असां हिते पंहिंजे मर्ज़ीअ सां न आया आहियूं, बल्कि मोकिलिया विया आहियूं। काफ़िले जे अॻुवाण जो इहो जवाबु ॿुधी दरवेश मुतमइन थी विया। जीअं तीअं करे राति गुज़री वई। सुबुह थियो त गुनाहनि जो सिलसिलो थधो थी चुको हो। राति थी त दरवेश इहो ॾिसी हैरान थी विया त बाज़ार में काल जहिड़ी रौनक न हुई। ॿिए तरफ़ बुराईअ जे अॾनि ते बि मायूसी छांइजी चुकी हुई। जेको बि अची रहियो हो पाड़े में दाख़िल थींदे ई पोएं पेर वापसि मोटी रहियो हो। हाणे त इहो मामूल बणिजी चुको हो त बाज़ार जूं रौनकूं ख़तम थियण लॻियूं। हिकु ॾींहुं सभई औरतूं गॾु थी चवण लॻियूं, जंहिं ॾींहं खां ही दरवेश हिते आया आहिनि, असांजो त कारोबारी बंदि थी वियो आहे। हिननि खे हितां खां कढो, न त असां बुख मरी वेंदियूंसीं। तंहिं करे उहे उन्हनि दरवेशनि वटि आयूं ऐं चयऊं, बाबा, तव्हां सूफ़ी माण्हू आहियो, तव्हांजो हिते कहिड़ो कमु? ही गुनाहनि जी जाइ आहे। तव्हां हितां हलिया वञो। तव्हांजे करे असांजो कमु ख़तम थी रहियो आहे। दरवेशनि जे अमीर काफ़िला फरमायो, असां हितां वञण जे लाइ न आया आहियूं। हाणे त असांजूं कबरूं बि हिते ई ठहंदियूं। हा, जेकर तव्हांखे को मसइलो आहे त तव्हां हितां हलियूं वञो। अमीर काफ़िला जो जवाब ॿुधी उन्हनि खे परेशानी थी, छो त वॾा वॾा ज़मीदार ऐं रईस, बल्कि एतिरे क़दर जो ख़ुदि राजा बि उन्हनि गुनाहनि में शरीक हो। तंहिं करे उन्हनि राजा खे शिकायत कई। राजा पंहिंजे सिपाहियुनि खे चयो, दरवेशनि खे चओ त हितां हलिया वञनि, न त खेनि हितां ज़बरदस्ती कढियो वेंदो। राजा जो हुकुम थींदे ई सिपाही दरवेशनि जे काफ़िले ॾांहुं रवाना थिया। अञा वेझो बि न पहुता हुआ त ओचितो ज़मीन उन्हनि जे पेरनि खे पकड़े वरितो। सिपाहियुनि पंहिंजा पेर छॾाइण जी तमामु घणी कोशिश कई, पर उन्हनि जो को बि वस न हलियो। सिपाही वापसि मोटण लाइ जीअं ई ॿिए पासे मुड़िया त ज़मीन उन्हनि जा पेर छॾे ॾिना। इहो ॾिसी सिपाही घबराइजी विया ऐं वापसि मोटी विया। उहे औरतूं हैरत मां इहो मंज़र ॾिसी रहियूं हुयूं। संदन दिल जी दुनिया बदिलजी वई हुई ऐं उहे दिली तौर उन बुज़ुर्ग रहमतुल्लाह ताला अलैह जूं अक़ीदतमंद थी चुकियूं हुयूं। उहे यकदम उन बुज़ुर्ग रहमतुल्लाह ताला अलैह, जेको उन काफ़िले जो अॻुवान बि हो, उन जे कदमनि में किरी तौबह ताइब थियूं ऐं इस्लाम जे दायरे में दाख़िल थी वयूं। उन्हनि खे ॾिसी मर्द बि उन बुज़ुर्ग रहमतुल्लाह ताला अलैह जे हथ ते ताइब थी इस्लाम में दाख़िल थी विया। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन जे सदके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। प्यारा इस्लामी भाइरो, छा तव्हांखे ख़बर आहे त उहे बुलंद रुतबे वारा दरवेश केरु हुआ? जी हा, उहे के ॿिया न पर बाबुल इस्लाम सिंध जी सुञाणप हज़रत लाल शहबाज़ कलंदर सैयद मुहम्मद उस्मान मरवंदी काज़मी हनफी कादरी रहमतुल्लाह ताला अलैह हुआ ऐं ॿिया दरवेश सदन मुरीद ऐं ख़ादिम हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैह सेवण शरीफ ज़िला जामशोरो बाबुल इस्लाम सिंध तशरीफ़ खणी आया ऐं कुफर ऐं शिरक जे सख़्त उंदाहियुनि में गर्क थियलनि खे इस्लाम जी पाकीज़ह उसूलनि खां रोशनास कराए हिन ऊंदाही खिते में
इस्लाम जी शमा रोशन कई। पान रहमतुल्लाह ताला अलैह जे अचण सां बाबुल इस्लाम सिंध में इस्लाम जी रोशनी फैलजी वई। माण्हू सदन असराइती दावत ते इस्लाम में दाख़िल थियण लगा ऐं अल्लाह पाक जे अहकामन ऐं सरकार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे प्यारिन प्यारिन सुन्नतुन जे रोशनीअ में जिंदगी गुजारण लगा। प्यारा इस्लामी भाइरो, दावत इस्लामी सॼी दुनिया में नेकी दावत आम करण, सुन्नतुनि जी खुशबू फैलाइण, इल्म दीन जी शमा रोशन करण ऐं माण्हुनि जे दिलनि में औलिया अल्लाह जी मोहब्बत ऐं अक़ीदत वधाइण में मसरूफ़ आहे। अल्हम्दुलिल्लाह ताद में तहरीर दुनिया जे तक़रीबन 200 मुल्कनि में दावत इस्लामीअ जो दीनी पैगाम पहुची चुको आहे। समूरी दुनिया में दीनी कमनि खे मुनज़्ज़म करण जे लाइ तक़रीबन 92 खां वधीक मजलिसूं क़ाइम आहिनि, जिन मां हिकु मजलिस मज़ारात औलियाब आहे, जेका ॿियनि दीनी कमनि सां गॾोगॾु ही ख़िदमतूं बि सरे अंजाम ॾेई रही आहे। अचो ॿुधूं था मजलिस मज़ारात औलिया कहिड़ी कहिड़ी ख़िदमत करे रही आहे। नंबर पहिरियों, हीअ मजलिस औलिया किराम रहमहुल्लाह जी पैरवी कंदे मज़ारुनि ते हाज़िर थियण वारनि इस्लामी भाइरनि में दीनी कमनि जूं धूमूं मचाइण लाइ कोशिशुनि में रुधल आहे। नंबर ॿियो, मजलिस वसआहर साहिब मज़ार जे उर्स जे मौके ते इज्तिमा ज़िक्र नात जो एहतिमाम कंदी आहे। नंबर टियों, मज़ारुनि सां मुल्हिक मस्जिदुनि में आशिकानी रसूल जा दीनी काफ़िला सफ़र कराईंदी आहे ऐं ख़ासि तौर ते उर्स जे ॾींहंनि में मज़ार शरीफ़ जे इहाते में सुन्नतुनि भरिया दीनी हल्का लॻाईंदी आहे, जिन में वुज़ू, गुस्ल, तयम्मुम, निमाज़ ऐं ईसाले सवाब जो तरीक़ो सेखारियो वेंदो आहे ऐं मज़ारुनि ते हाज़िरी ॾियण जा आदाब ऐं उन जो सही तरीक़ो ऐं सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सुन्नतूं सेखारियूं वेंदियूं आहिनि। आशिकानी रसूल के मौके जे मुनासिबत सां सुठियूं सुठियूं नियतूं जहिड़ोक बाजमात नमाज जी अदायगी, दावत इस्लामीअ जे हफ़्तावार सुन्नतुनि भरे इज्तिमा में शिरकत, दरसे फैज़ान सुन्नत ॾियण या ॿुधण, साहिब मज़ार जे ईसाले सवाब लाइ हथो हथ काफ़िलनि में सफ़र करण ऐं फ़िक्रे मदीना जे ज़रिए रोज़ानो नेक अमाल जो रिसालो भरे करे हर महीने जी शुरूआती 10 तारीख़ुनि जे अंदरि अंदरि पंहिंजे ज़िम्मेदार खे जमा कराइण जी तरगीब ॾिनी वेंदी आहे। नंबर 5, मजलिस मज़ारात औलिया उर्स वारनि ॾींहंनि में साहिब मज़ार जी ख़िदमत में खोड़ सारो ईसाले सवाब जो तोहफ़ो बि पेश कंदी आहे ऐं साहिब मज़ार बुज़ुर्ग जे सज्जादह नशीननि, ख़लीफ़नि ऐं मज़ारुनि जे मुतवलियुनि सां वक़्तन फ़वक़्तन मुलाक़ात करे खेनि दावत इस्लामी जी ख़िदमतुनि, जामियतुल मदीना ऐं मदारसुल मदीना ऐं ॿाहिरियुनि मुल्कनि में थींदड़ दीनी कमनि वग़ैरह खां आगाह कंदी आहे। मज़ारुनि ते हाज़िर थियण वारनि इस्लामी भाइरनि खे शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जे अता कयल नेकी दावत बि पेश कई वेंदी आहे। अल्लाह पाक असांखे मरण घड़ीअ ताईं औलिया किराम रहमहुल्लाह जो अदब कंदे संदन बारगाह मां फैज़ हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हिननि मुबारक हस्तियुनि जे सदके दावत इस्लामीअ खे अञा वधीक तरक्कियूं अता फरमाए। आमीन बिजाहि ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।